Assalamu alaikum and welcome to Motivational Skills by Sufi Sher. Bismillahirrahmanirrahim. This is Salim Ahmed Metlo. ऐं अॼु जी ॻाल्हि आहे उहा अॼु जो टॉपिक आहे JEST ऐं PST जे बारे में जेको आहे लेक्चर सीरीज़ असांजे दोस्तनि शुरू कई आहे सूफ़ी मोटिवेशनल स्किल जे पेज तां यूट्यूब ते। जेको ही लेक्चर सीरीज़ शुरू थी आहे यूट्यूब ते इनखे जेका हिन खां वधि मुस्तफ़ीद थियो फ़ाइदो खणो। JEST ऐं PST जे हिसाब सां अॼु ॻाल्हाईंदासीं त जेकी सिंध गवर्नमेंट जॉब्स अनाउंस करे पई JEST ऐं PST जे रिगार्डिंग त सखर IBA इहा टेस्ट कंडक्ट कंदो इंशाल्लाह जल्द। ऐं सिंध गवर्नमेंट ऐलान बि करे छॾियो आहे पंहिंजे मुख़्तलिफ़ इख़बारात में त जल्द खां जल्द जेका 37,000 टीचर्स PST ऐं JST खया वेंदा। उन जे हिसाब सां असांजा दोस्त अकेडमी हलाए रहिया आहिनि। हुननि जी काविश ऐं कोशिशि सां तव्हांखे तव्हांजे घर वेठे तव्हांजे डोर ते नोट्स हार्ड में तव्हांखे पहुचा वञनि था। वधि में वधि उन मां बि फ़ाइदो वठो। ऐं जेकी ही स्पेशली हिननि जी जेका इहा काविश ऐं कोशिशि आहे जेके यूट्यूब जा लेक्चर आहिनि इहे तव्हां ज़रूरु ॿुधो। हाणे ॻाल्हियूं त घणियूं आहिनि पर चवण जो मक़सदु जेको सिलेबस असांखे सिंध गवर्नमेंट ॾिनो आहे सखर IB जे वेबसाइट ते अॼु हुन ते ॻाल्हाईंदासीं। हाणे असांखे जेको बेसिकली सिलेबस ॾिनो आहे उहो पार्ट्स में डिवाइड थियल आहे। हाणे उहे JEST ऐं PST जे सिलेबस में तव्हां खां साइंस मां बि सवाल पुछा था वञनि, मैथमेटिक्स मां बि, इंग्लिश मां बि, तव्हांजे जनरल नॉलेज तव्हांजा स्किल्स टेस्ट कया था वञनि, तव्हांजी कंप्यूटर नॉलेज चेक कई थी वञे ऐं तव्हांजी जेका ॿोली आहे उन मां बि तव्हां खां लेक्चर्स जेका उन जा बि तव्हां खां सवाल पुछा वेंदा। ही जेको टेस्ट सखर IBA वठंदो इन में 100 मार्क्स जा जेको आहे जो इम्तिहान हूंदो ऐं इन में पोर्शन आहिनि जेको आहे त जेके 15 मार्कुनि जो पंहिंजी लैंग्वेज मां उर्दू ऐं सिंधीअ मां, 15 मार्कुनि जो MCQs हूंदो इस्लामात ऐं जनरल नॉलेज पाकिस्तान स्टडीअ मां, 20 मार्कुनि जो जेके MCQs हूंदा हुन में तव्हांजी ग्रामर, करेक्शन, प्रेपोजिशन ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं। मैथमेटिक्स जा बुनियादी जेका मैथ आहे उन में तव्हांजो सेट थी वियो, अलजिब्रा थी वई, बुनियादी शयूं जेके बेसिक्स आहिनि उन में 25 MCQs तव्हां खां मल्टीपल चॉइस क्वेश्चन पुछा वेंदा। ऐं जेका असांजी जनरल साइंस आहे उहा पहिरीं खां मैट्रिक ताईं PST ऐं JST जे स्टूडेंट्स खां पुछी वेंदी, जंहिंमें तव्हांजी बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं बुनियादी शयूं जेके असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असांजे अॻियां गुज़रनि पियूं उहे तव्हां खां पुछियूं वेंदियूं। हाणे टेस्ट जो पैटर्न ऐं तरीक़ेकार मां तव्हांखे ॿुधायां त टेस्ट में जॾहिं तव्हां सखर IB तव्हांखे वेहंदा त टेस्ट करण जो तौर तरीक़ेकार इहो हूंदो त तव्हां हुते सवाल टिक न कंदा, बल्कि जेको मल्टीपल चॉइस क्वेश्चन जो सर्किल हूंदो उनखे तव्हां फिल कंदा पंहिंजी पेन सां। हाणे 100 क्वेश्चन हूंदो ऐं 100 मिनट्स हूंदा। हाणे तव्हांखे हिकिड़ो पैराग्राफ सपोज़ मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां जेको सिंधीअ में ॾिनो वेंदो, उनखे तव्हां पहिरियां पढ़ंदव, उन खां पोइ सम्झंदव, हेठि उन जा सवाल हूंदा, पोइ सवाल जा वरी 4 ऑप्शन हूंदा A, B ऐं C, D, जेके तव्हां उनखे करेक्ट जवाबु हूंदो उनखे टिक कंदा, माना फिल कंदा, उहो सर्किल फिल कंदा। B हूंदो त B फिल कंदा, C हूंदो त C। अच्छा, शागिर्दनि खां वॾी जेका ग़लती फिल करण में थींदी आहे त उहे डबल टिक करे छॾींदा आहिनि। इहो डबल टिक वारो जेको आहे न उहो तव्हांजो जवाबु ग़लति लिखियो वेंदो। हाणे मां हिकिड़ी इबारत पढ़ां थो, हिकिड़ो पैसेज पढ़ां थो जेको सिंधीअ में हिननि डिस्प्ले कयो आहे पंहिंजी वेबसाइट ते। उहो ईअं आहे त डॉक्टर साहब शाह साह जे रिसाले जी 7 तहक़ीक़ी जुल्दनि में शाह जे कलाम जा 29 सिलसिला सुर, तफ़सीली मुक़दमे, भेट ऐं सम्झाणनि समेत तरतीब ॾिना ऐं जुल्द 8 ऐं 9 में पोइ 7 जुल्द तयारु करे 29 सुरनि ते आधारियल शाह जे कलाम जो मतन, माना ऐं शरह सां शामिल करे सचो, सरबिस्तो ऐं सही शाह जो रिसालो क़ाइमु कयईं। बाक़ी 10 ऐं आख़िरी जुल्दनि में शाह जे रिसालनि में शाह जो कलाम जुदा करे शाह जो रिसालो कलाम जे उनवान सां हिकिड़े ई जुल्द में बीहारियईं, जंहिंमें 7 सुर शामिल आहिनि, जहिड़ो
सुर केॾारो, सुर शींह केॾारो, हीर रांझो, उनवान सां जेका सो बैराग, हिंदी, ढोल, मारो ऐं बसंत। बाक़ी ॿियो रिसालो जो शाह जो कलाम मस्तंद। 29 सुरनि मां वॾे गौर फ़िक्र ऐं फ़हम सां परख जे आला मयारनि तहक़ीक़ जे रोशनी में जुदा करे बीहारियईं, जंहिंमें तमर फ़कीर जो कलाम, सिराकी कलाम, हिंदी कलाम, मारवाड़ी कलाम, फारसी कलाम, 30 ॾींहं ऐं 30 रातियूं शामिल आहिनि। उन खां अलावा ॿियनि बि केतिरनि ई साल खनि सुखड़नि ऐं दरवेशनि जो कलाम वॾी बारीक बीनीअ सां जुदा कयो वियो। हाणे इहो आहे पंहिंजो सिंधीअ जो पैसेज। हाणे हिन सिंधीअ जे पैसेज में पुछे थो त हीअ इबारत कहिड़े मुसनफ़ सां वास्तो रखे थी। हाणे इहो मुसनफ़ आया के मुकालो आहे, खाको आहे, मुकालमो आहे, सान्या आहे, उमरी आहे। हाणे हिन इबारत में कड़नि लफ़्ज़नि सां गॾु बीहक जी निशानी ॾिनल आहे। हाणे मतिलबु त तव्हांजी ग्रामर ते सुठो अबूर हुजे ऐं जॾहिं तव्हां सिंधी अदब खे पढ़ंदो त इनशाला तव्हांखे मज़ो ईंदो। मां तव्हांखे तमामु शॉर्टकट में ॿुधायां पियो। वरी हाणे अॻिते हलिजे त हाणे इहो उर्दू जेकी लैंग्वेज आहे उहा उर्दू स्पीकिंग वारनि खां माना सवाल कयो वेंदो ऐं जेके पाण सिंधी स्पीकिंग आहियूं उन्हनि खां सिंधी स्पीकिंग मां जेको पैसेज टुकड़ो हूंदो उन मां सवाल कयो वेंदो। वरी इस्लामियात जो बि इन ई तरीक़े सां माना सवाल पुछियो वेंदो ऐं उनखां पोइ जनरल नॉलेज जा बि इन ई सवाल तरह सां पुछिया वेंदा। ॼाण पुछे थो इस्लामियात जे पोर्शन में इंसान ख़ालिक हक़ीक़ीअ जे बुनियादी तालीम खां खे विसारे करे फितरत जे मुज़ाहिर खे पूॼणु छो शुरू कयो। हाणे सवाल थो पुछे हिते। हाणे हुनजा 4 जवाब थो ॾिए। अपनी तस्कीन के ख़ातिर, पंहिंजे तस्कीन जे लाइ, उन खे ख़ुशि करण जे लाइ या उन्हनि जे ख़ौफ़ जे सबबा या दुनवी मफ़ादात जे करे। लाज़मी ॻाल्हि आहे इंसान हिकिड़ो वॾो मफ़ाद परस्त अंसर आहे। इंसान हमेशह पंहिंजी हर ॻाल्हि में जेका न पंहिंजो फ़ाइदो ॾिसंदो आहे। पोइ यार उहो जन्नत हुजे या तव्हांजो को बि कमु हुजे, दुनवी कमु हुजे, असां माण्हू सोचींदा आहियूं त निमाज़ सां पढ़ंदो त अलाह ताला असांखे जन्नत में मोकिलींदो। लाज़मी आहे माना इहो बि हिकिड़े क़िस्म जो मफ़ाद बि चई सघिजे थो त माना असां इबादत मफ़ादी कंदा आहियूं। हलो उहो त हाणे इस्लामी ॻाल्हियूं आहिनि, मां मुफ़क्किर कोन आहे। वरी हाणे ॻाल्हायूं था कंप्यूटर ते। कंप्यूटर जी हाणे सवाल थो करे त कंप्यूटर जी ॿी जनरेशन जेका आहे उनमें कहिड़ो औज़ार डिवाइस इस्तेमालु कयो वेंदो आहे। वरी सवाल उहो पुछे थो त कंप्यूटर में इहो पुछे थो त किथे जेको आहे माना रैम ऐं जेके इहे चिप वग़ैरह लॻाए वेंदी आहे। मदरबोर्ड में लॻंदी आहे। कंप्यूटर जो जेको हार्डवेयर हूंदो आहे उन में जॾहिं तव्हां कंप्यूटर लिटरेसीअ खां सुठी माना वाक़फ़ियत रखंदव, पढ़ंदव त तव्हां सम्झ में अची वेंदो। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। इन ई हिसाब सां वरी पाकिस्तान अफेयर, करंट अफेयर लाज़मी कोन्हे मां जेके सवाल ॿुधायां थो त हितां ई अचनि। छो त सखर आहे BA जो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार आहे, पैटर्न आहे। हे त हिकिड़ो मॉडल पेपर आहे, हू किथां बि सवाल खणी था सघनि। छो त जेका हुनजी टेस्ट ठाही वेंदी आहे उहा एक्सपर्ट्स जे निगरानी में ठाही वेंदी आहे। कंप्यूटर वारा एक्सपर्ट्स हूंदा आहिनि जेके 15 खां 20 क्वेश्चन्स कढी टेस्टिंग सर्विस जे हवाले कंदा आहिनि। पोइ टेस्टिंग सर्विस कमीशन जो जेको हिकिड़ो पंहिंजो पैनल हूंदो आहे, बोर्ड हूंदो आहे, उन्हनि 20 सवालनि मां शफ़िल करे पंहिंजा जा जेके 40 सवाल 50 सवाल उनखे कढी करे एक्सपर्ट्स ॾींदा आहिनि। उन्हनि सवालनि मां चूंडे करे वठंदा। यानी कि कढण वारे खे बि इहा ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजो सवाल कहिड़ो अची सघे थो इम्तिहान में। उहे ॾाढो टॉप सीक्रेट टेस्ट रखी वेंदी आहे। ईअं ई अंग्रेज़ी बि जेका उहे कढंदा आहिनि। कंप्यूटर ते थोरो मां ॻाल्हाईंदुमि त उहे बुनियादी जेको सखर आहे BA जो हिकिड़ो स्टैंडर्ड रहियो आहे। मुंहिंजो जेको तजुर्बे मां गुज़रियो आहे त उहे जेके कंप्यूटर मां सवाल पुछंदा आहिनि न, उहो हूंदो आहे तव्हांजी प्रोग्रामिंग। माना सपोज़ कयो बैंक जो जेको नेटवर्किंग आहे उहो कीअं पियो हले, MS वर्ड में कमु कीअं कबो आहे, पावर पॉइंट जो कहिड़ो कमु आहे ऐं MS एक्सेल में शीट्स वग़ैरह कीअं ठाहींदा आहियूं, नेटवर्किंग कीअं थींदी आहे कंप्यूटर जी, कंप्यूटर जे हार्डवेयर जे मुतालिक़ सवाल हूंदा त माना कंप्यूटर जा हार्ड पार्ट्स कहिड़ा आहिनि, माउस जो कहिड़ो कमु आहे,
इहे त बहरहाल हर माण्हू खे ख़बर आहे, पर जेकी बुनियादी उन्हनि जा सवाल हूंदा आहिनि, जीअं सपोज़ करियो हुननि पुछियो त कंप्यूटर जो जेको जनरेशन 2 आहे हुन में कहिड़ो औज़ार इस्तेमालु थींदो। हाणे इहो त हर ॿार खे या आम एस्पेरेंट्स खे स्टूडेंट खे ख़बर कोन्हे। इहो ॾाढी माना कंप्यूटर जेको रखंदा आहिनि उहो महिनत सां रखंदा आहिनि, ऐं मैथमेटिक्स बि ईअं ई आहे। बाक़ी जनरल नॉलेज जेकी करंट अफेयर आहे उहा त रोज़मर्रा में पढ़ूं था, असांखे ख़बर आहे त माना कमर जावेद बाजवा असांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहे, डॉक्टर आरिफ अलवी असांजो सदर आहे, ऐं मुख़्तलिफ़ माना वज़ीर आला जी बि ख़बर आहे, बुनियादी शयूं आहिनि। बाक़ी हाणे उहो लेवल ते वेरी थो करे त कहिड़ी लेवल मां वठंदा। त करंट अफेयर जी मां ॻाल्हि पियो कयां, पर्टिकुलरली पुछंदा त मसलन पुछी सघनि था पाकिस्तान जे चीफ जस्टिस जो नालो ॿुधायो छा आहे, जस्टिस गुलज़ार अहमद। वरी तव्हां खां सवाल करे सघंदा त भई तव्हां ॿुधायो त पाकिस्तान में जेको आहे कोरोना कॾहिं आई। तव्हां उहो अंडरस्टूड आहे त फेबरवरी में आई हुई, उन खां पोइ वधी वर्ल्ड वाइड हिकिड़ी पैंडेमिक जी सिचुएशन क्रिएट थी। वरी तव्हां खां सवाल पुछी सघनि था त भाई ॿुधायो त छा साईं घणनि माना लैंग्वेजिस में जेको आहे शाइरी कई, या छा साहब घणनि सुरनि जो ॼाण हो। वरी सवाल तव्हां खां कंदा त सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जो नालो ॿुधायो। त जंहिंखे नॉलेज हूंदी अहमद अली शेख उहो सही लाज़मन सवाल जेका अटेंड करे सघंदो। वरी तव्हां खां पुछंदा त सेनेट जेका पाकिस्तान जी आहे उन्हनि जे चेयरमैन जो नालो ॿुधायो, त हाजी मोहम्मद सादिक संजराणी। ऐं तव्हां खां पुछी सघनि था त स्पीकर पाकिस्तान असेंबली ॿुधायो। तव्हांखे सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जे नाले जी त हर हिक खे ख़बर आहे। बहरहाल जेके एस्पायरेंट्स आहिनि जंहिंजी एतिरी अप्रोच या एतिरी महिनत थियल आहे उन्हनि खे महिनत जी बि ज़रूरत आहे। यूट्यूब कयो, इहे शयूं गूगल तां ॾिसो, या मां तव्हांखे हिकिड़ी रिकमेंड कंदुमि वेबसाइट पाक MCQs वेबसाइट जेका आहे उहा तव्हां www.pakmcqs.com ते वेंदव त तव्हांखे इहे पार्लियामेंट से सपोज़ तव्हां खां पुछनि था IG सिंध केरु आहे, तव्हां खां IG मोटरवेज़ पुछंदा, इहे सवाल पुछी सघनि था। तव्हांखे फेडरल जे बारे में क्वेश्चन थींदा। एजुकेशन मिनिस्टर ज़रूरु यादि रखिजो त शफ़क़त महमूद असांजो फेडरल एजुकेशन मिनिस्टर आहे, सईद गनी साहब असांजो सिंध जो एजुकेशन मिनिस्टर आहे। यार जेके एजुकेशन रिलेटेड शयूं आहिनि उन्हनि खे माना विसाण त जेको आहे न तव्हां पंहिंजी डिक्शनरीअ में उहे यादि करे छॾियो, लिखी छॾियो। बल्कि जेको तव्हांखे नथियूं अचनि मिनिस्ट्रीज़ पोर्टफोलियोज़ तव्हांखे नथियूं अचनि, तव्हां हुनखे लिखो। हिकिड़ो मां तव्हांखे सलाह ॾींदुमि, तव्हां माना हिकिड़ो रजिस्टर मेंटेन कयो, करंट अफेयर जे लाइ हुजे या जेका बि नई शइ तव्हांजे इल्म में न आहे। ॾिसो इल्मु वसीउ आहे, हीअ असां हिन लाइ न पढ़ंदा आहियूं त बसि माना हिकिड़ी जॉब मिले, न, वी स्टडी फॉर नॉलेज। ऐं नॉलेज हूंदी त इनशाला तव्हां ज़िंदगी जी कंहिं बि इम्तिहान में जेका न तव्हांखे तकलीफ़ कोन थींदी। हाणे नॉलेज जी त हिकिड़ो वेपन आहे विच कैन चेंज द वर्ल्ड। हाणे माना ॾिसो न क्लाशनकोप सां दुनिया चेंज न थींदी, तव्हांजे इल्म सां तव्हांजे शऊर सां दुनिया तब्दील थींदी। ऐं हिकिड़े टीचर जो इहो त माना मां सम्झां थो, स्कूलनि में मुंहिंजो तजुर्बो बि आहे त डेली जी इख़बार पढ़ंदा आहिनि। इख़बार ऐं चांहि जो कप उन्हनि जो इख़बार सां गॾोगॾु हूंदो आहे। जेकी करंट अफेयर आहे हाज़िर हालात उहा ॾाढी अहमियत जी हामिल आहे, अहमियत थी रखे हिन में, जंहिंजो सुठो हिते पिणु स्कोप ऐं स्कोर ॾिनो वियो आहे। त हाणे इहे मिनिस्ट्रीज़ वग़ैरह जा पंहिंजे वज़ीर आज़म साहब इमरान ख़ान जेको हर हिकु हुनखे ख़बर आहे त असांजो प्राइम मिनिस्टर साहब आहे पाकिस्तान जो तब्दीली सरकार। ऐं उनखां पोइ असां जेका न मिनिस्ट्रीज़ ऐं कैपिटल स्पेशली यादि रखो त माना लाहौर पंजाब जो कैपिटल आहे, ऐं असांजो कराची कैपिटल आहे, ऐं पाण वटि कॉन्स्टिट्यूशन जेको आहे 1973 वारो माना जनाब ज़ुल्फ़िकार भुट्टो वारे दौर वारो आहे। पाकिस्तान में 3 आइन अची चुका आहिनि, हाणे 73 वारो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे हले पियो। इहे सवाल बुनियादी शयूं आहिनि, ॻाल्हाइण लाइ त तमामु घणो आहे, पर मां तव्हांखे मोटा मोटा शयूं ॿुधायां थो। हाणे साइंस ते था ॻाल्हायूं जेका जनरली तव्हां खां पुछी वेंदी। मसलन सेल आहे, सेल छा आहे भाई, इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स छा आहिनि, इलेक्ट्रॉन ते कहिड़ो चार्ज हूंदो आहे, न्यूट्रॉन ते कैथोड रेस छा आहिनि, एनोड रेस छा आहिनि, उहो कहिड़ो ॾंदु आहे जेको खाधे खे टोड़ींदो आहे, ज़मीन जा केतिरा लेयर्स थींदा आहिनि, प्लेटो किथे हूंदो आहे या उहो केतिरो परे आहे, फारदेस्ट जेको आहे सो असांजो प्लेनेट कहिड़ो आहे। ऐं इहो बि पुछियो वेंदो त माना जेको आहे न धरती खे जेको गोल चक्कर थो हणे,
जेको आहे सिज उहो घणे टाइम में करे थो, या असांजी जेका कॉनकेव लेंस जो कहिड़ो कमु आहे, कॉनवेक्स लेंस जो कहिड़ो कमु आहे। धरतीअ खां रोशनी जेका धरतीअ ताईं माना सिज खां रोशनी पहुचे थी उहा घणनि मिंटनि जी रफ़्तार सां अचे थी। असांजो क़ौमी तरानो हफ़ीज़ जालंधरी लिखियो, उनजी धुन घणनि सेकंडनि जी आहे इहो तव्हां पुछी सघनि था। पाकिस्तान जो बल्कि सिंध जो मशहूरु जेको आहे सो माना जेको जूस आहे, कमंद जो जूस आहे, उहो बि यादि रखो। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। असांजो जेको क़ौमी गुल आहे उनखे यादि रखो। असांजो मारकूर जेको आहे एनिमल आहे, जेको असांजो नेशनल एनिमल आहे, उहो रखो, यादि रखो। यार मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। ॾिसो जेतिरी महिनत, जेतिरो मां चवां थो कंहिं बि इम्तिहान लाइ, नॉट ओनली फॉर JST एंड PST, को बि इम्तिहान हुजण लाइ तव्हांखे वेल प्रिपेयर्ड ई तव्हांजी सक्सेस जी ज़मानत आहे, गारंटी करे थो। तव्हांजी प्रिपेरेशन इहा न आहे त अॼु बुक खयो, 4 शयूं यादि कयूं, सुभाणे विसरी वयूं, अला अला ख़ैर सलाह न। तव्हां महिनत खे जारी रखो, इंशाअल्लाह ताला। मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, जनरल नॉलेज थी वई तव्हांजी, करंट अफेयर थी वियो तव्हांजो, पाकिस्तान अफेयर तव्हांजो थी वियो, ऐं उनखां अलावा तव्हांजो जेको आहे सो साइंस थी वई, मैथमेटिक्स तव्हांजो थी वियो, अंग्रेज़ी जेको न हिकिड़ी वॾी अहमियत जो हामिल आहे PST ऐं JST में। साईं गुलाम सिंध मंगणार, वन ऑफ द रिनाउंड एंड फेमस पर्सनैलिटी ऑफ अवर सिंध, इंटीरियर सिंध, मेनी ऑफ अस पेरेंट्स लव हिम। जेको साईं जन अंग्रेज़ी जो मां खणी चवां त अंग्रेज़ीअ जो सिंध जे पर्सपेक्टिव में अबो त साईं हिकिड़ो मोहतरम आहे। ऐं साईं जेको अंग्रेज़ी जो क्लासिस वग़ैरह बि पढ़ाईंदो आहे पब्लिक स्कूल सखर में। साईं जो जेको शागिर्दु हूंदो, मूंखे त नथो लॻे त साईं जी टेस्ट में हाई स्कोर कोन करे, उहो डेफिनेटली साईं जी टेस्ट में स्कोर कंदो। साईं जो जेको माना लाइमल हूंदो आहे उहो ग्रामर ते घणो हूंदो आहे। जीअं साईं जन एडजेक्टिव्स ते फोकस कंदा आहिनि, साईं जन प्रोनाउन खे पढ़ाईंदा आहिनि, साईं जन नाउन जो यूज़ेज पढ़ाईंदा आहिनि, साईं जन माना बेसिकली ॾाढियूं अहमियत जूं हामिल शयूं पढ़ाईंदा आहिनि। साईं असांखे इहो ॿुधाईंदा आहिनि त वर्ड ठहे कीअं थो, माना प्रीफिक्स, सफिक्स, रूट वर्ड ऐं शयूं कीअं आहिनि, उन्हनि जो गिरदान पाण में मिले कीअं थो, वर्ड जी कनेक्टिविटी कीअं आहे। साईं जन ईअं न ॿुधाईंदा आहिनि त माना हीअ अंग्रेज़ी टेक्स्ट आहे। साईं जन हमेशह इन ते फोकस कंदा आहिनि त भाई हीअ जेका लैंग्वेज हिन फॉर्म में आहे इहा कीअं आहे, छो आहे, पर्टिकुलरली इन जी माना। साईं लास्ट टाइम मां JST जी टेस्ट जो पेपर ॾिसां पियो त साईं जन उन में फ्रेज़ल वर्ब्स यूज़ कया पंहिंजी टेस्ट में, जेकी साईं जन बार बार माना कमेंट्री कनि पिया, वेठा हुया अनाउंसमेंट ते वेठा, त हुते इहो पिया चवनि त भाई पैसेज जेको तव्हांखे JST में ॾिनो वियो आहे उनखे सही नमूने सां पढ़ो ऐं कॉम्प्रीहेंड कयो, छो त जेके फ्रेज़ल वर्ब्स उन्हनि जो यूज़ेज ऐं आम जेको लैंग्वेज जो यूज़ आहे हुन में डिफरेंस आहे ॾाढो। त अंग्रेज़ी बि माना इलाही सारो तव्हांखे बूस्टअप कंदी तव्हांजे स्कोर खे। अगरि तव्हांजी अंग्रेज़ी सुठी आहे, सुठो स्कोर करे विया, जनरल नॉलेज तव्हांजी भली रही, तव्हांजो कंप्यूटर लिटरेसी ॾाढो सुठो रहियो, तव्हांजी साइंस जी जेका आहे न, माना वरी बि चवंदुमि त साइंस तव्हांजी सक्सेस जी गारंटी ऐं अंग्रेज़ी ॾिए थी। त इहे शयूं सुठियूं आहिनि ऐं महिनत जे हामिल बि आहिनि, ॾाढियूं इंट्रस्टिंग बि आहिनि आई वुड से। बाक़ी लास्ट टाइम पेडागाजी हुयो, हींअर कोन्हे, स्किप कयो आहे सिंध गवर्नमेंट ऐं जेको सिलेबस जो आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि पियो ॿुधायां, हाणे हिते 45% माना पर सेक्शन रखियो वियो आहे। मसलन 10 क्वेश्चन आहिनि, 20 क्वेश्चन आहिनि इंग्लिश जा, त उन मां तव्हांखे एनी हाउ 9 ऐं 10 क्वेश्चन सही करणा पवंदा। ईअं ई इन तरह सां मैथमेटिक्स, इन तरह सां जेकॾहिं तव्हां मसलन तव्हांजा सभु सेक्शन माना तव्हांजा सही था वञनि, सुठो स्कोर था कयो हुन में न, ऐं मैथ में तव्हां 25 मां 12 या 14 सुवाल सही कोन था कयो एग्ज़ैक्ट, इट मीन्स यू आर आउट ऑफ रेस, तव्हां पोइ फेल्योर लिखिया वेंदा। भले तव्हांजे ॿियनि जेके 4 पोर्शन आहिनि उन में तव्हांजे स्कोर भले 70 हुजे, 80 हुजे, पर जेकॾहिं तव्हां लेकिंग आहियो मैथमेटिक्स में त बड़ा महिरबानी, आई वुड रिक्वेस्ट यू आल लिसनर्स त काइंडली ट्यूशन वठो मैथ जो। मैथ तव्हांजी गारंटी, जेका बि तव्हांजी एरिया आहे वीक आहे, पोइ मैथमेटिक्स हुजे, तव्हांजी इंग्लिश हुजे,
तव्हांजो कंप्यूटर हुजे यार उनखे ॾाढो सुठे नमूने सां पढ़ो। दोस्तनि ॾाढा सुठा नोट्स बि ठाहिया आहिनि। आई एम वेरी मच हैप्पी टू सी दीज़ नोट्स। ऐं अलहमदिल्ला जेको आहे पंहिंजी हिकिड़ी पेज बि हला रहिया आहिनि चुका आहिनि जंहिंमें ॾाढी गारंटी सां माना हिकिड़ी सक्सेसफुली माना सेटिस्फाइड ऐं सेटिस्फैक्टरी रिज़ल्ट रहियो, जंहिंमें हे मॉक टेस्ट बि कंडक्ट कनि पिया ऐं वक़्तनि ब वक़्तनि फेसबुक ऐं हिननि जे पंहिंजी व्हाट्सअप ग्रुप में शेयर कनि पिया। उनखां अलावा हिननि जी बैच 2 5 तारीख़ ते स्टार्ट थिए पियो। उहो हिकिड़ो ॾाढो माना फ़ाइदेमंद आहे, प्रिविलेज आहे उन्हनि जो इलाही सारो। माना जेके छोकिरा आहिनि दोस्त आहिनि उनमें वधि खां वधि जॉइन कनि। हिननि जी अकेडमी आहे रऊफ़ टीचर्स अकेडमी वॾा मैसर। उनखां अलावा ही दोस्त जेको आहे न ज़ूम एप्लीकेशन जेको मोबाइल जे थ्रू 11 तारीख़ खां ऑनलाइन क्लास बि स्टार्ट कनि पिया। पोइ जन दोस्तनि खे रजिस्ट्रेशन कराइणी हुजे उहे बि पंहिंजो हिननि सां राब्ते में अचनि। हिननि जो फ़ोन नंबर वग़ैरह ॾिनो वियो आहे एडवर्टाइज़ या फिशर मोटिवेशनल स्किल्स जी हिकिड़ी वेबसाइट यूट्यूब ते आहे, उनखे सर्च कयो ऐं लेक्चर्स वग़ैरह ॿुधो। त मां चवां थो त जॾहिं बि तव्हां हिकिड़ो सक्सेस जे कढ पवंदो ऐं महिनत कंदो, सक्सेस ईअं न, सक्सेस तव्हांखे मिलंदी महिनत सां। महिनत जे जॾहिं थियल हूंदी इनशाला माना तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे हर इम्तिहान में कामयाबु थींदो। पोइ उहो CSS हुजे, PCS हुजे या टीचिंग हुजे, सभु प्रोफेशन्स जेका आहे न ॾाढा सुठा आहिनि। वाट एवर कैपेसिटी यू आर लिविंग, सर्व दिस नेशन विथ प्राइड and work hard for this nation. So at the end, with this lecture, I would sign out and thank you all for listening me.